साथियों, दोस्तों, जे सिंध, जे साईं जेम सैद, जे सिंधु दरिया पंहिंजी अॼोकी जेका ॻाल्हि ॿोल आहे, इन में सभ खां पहिरीं सिंधी आवाम खे जस हुजे जेका पंहिंजे दरिया जी वासी ऐं मालिकी जे लाइ उथी खड़ी थी आहे। दरिया मुल्कनि ऐं क़ौमनि जी अमानत हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी मालिकी करणु, उन्हनि खे संभालणु, उन्हनि खे जीअरो जाॻंदो रखणु क़ौमनि जी ज़िमेदारी हूंदी आहे। ऐं आउं सम्झां थो त तारीख़ में, जदीद तारीख़ में हीउ पहिरियों भेरो आहे जो असां जेके बि जदोजहदूं हलायूं आहिनि, उन मां हीअ जदोजहद तमामु वॾी अवामी शिकिल इख़्तियार करे वई आहे। ऐं अॼु सिंध जा मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू, सिंध जा ॿारड़ा, सिंध जूं न्याणियूं ऐं साॻे वक़्तु ॻोठाणा, शहर जा माण्हू, हारी, मज़दूर, हर माण्हू जेको आहे सो कैनालनि जो मुखालिफ़ आहे ऐं उहो जदोजहद जो हिसो आहे। ऐं सियासी पार्टियूं, उन्हनि जो बि हिकिड़ो ज़बरदस्त तहरुक जेको आहे उहो हिन सॼे माहौल खे ठाहे आयो आहे। ऐं उन हिकिड़े पासे पीपल्स पार्टी खे परेशान कयो आहे जो उहा पीपल्स पार्टी जेका कैनालनि ऐं डैमनि जे मामले ते ऐं कॉर्पोरेट सेक्टर में सिंध जूं ज़रई ज़मीनूं ॾियण जे मामले ते मुतफ़िक़ आहे, उहा दबाव में आहे। वफ़ाक़ी हुकूमत दबाव में आहे, बालादस्त क़ुवतूं दबाव में आहिनि। सिंधियुनि जी हिन जदोजहद सभिनी खे दबाव ऐं परेशानी में आंदो आहे ऐं हीअ जदोजहद हिकिड़े तमामु ज़बरदस्त अंदाज़ सां, पुरमन अंदाज़ सां अॻिते वधी आहे। ऐं इन जो इहो पुरमन अंदाज़ जेको आहे उहो हर सूरत में बरक़रार रखिणो आहे। जदोजहद जेतिरी पुरमन हूंदी, ओतिरी दुश्मन जे लाइ ॾुखी हूंदी, ओतिरी वधीक जेको सो पखिड़ियल, वुसअत रखंदड़ ऐं वधीक असराइती हूंदी। अदम तशद्दुद महकूम क़ौमनि जो कॾहिं कॾहिं शानदार ऐं ज़बरदस्त ऐं असराइतो हथियार थी पवंदो आहे। तंहिंजे करे ही जदोजहद हर सूरत में पुरमन ऐं अदम तशद्दुद ते बीठल हुजणु घुरिजे। इन सां गॾोगॾु जेका ॿी अहम ॻाल्हि आहे उहा हीअ आहे त असांखे सिर्फ़ु कैनालनि जे बजाए डैमनि जे सुवाल खे बि खणणु घुरिजे, ज़मीननि जी वालार जे सुवाल खे बि खणणु घुरिजे। कैनाल, ड्रेम ऐं ज़मीननि जी वालार, इहे टई हिकिड़े ई सिलसिले जी कड़ी आहिनि। इहे हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि, उन्हनि खे गॾाए खणण जी ज़रूरत आहे। साॻिए वक़्तु जेका बि असांजी जदोजहद आहे, पाण सभु उन जदोजहद जा वारस आहियूं। कंहिं पार्टी जी जदोजहद आहे, कंहिं पार्टी, कंहिं तंज़ीम, कंहिं जमात जी जदोजहद आहे, पाण सॼी जदोजहद जी हिमायत था कयूं। कंहिं फोरम जी जदोजहद आहे, कंहिं समाजी तंज़ीम जी जदोजहद आहे, पाण जी हिमायत था कयूं। कंहिं सिविल सोसाइटी जी जमात आहे, सिविल सोसाइटी जी जदोजहद आहे, या वरी जेके बि मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र आहिनि, वेंदे ॿारनि जी जदोजहद आहे, नंढा मासूम ॿार, पाण उन जदोजहद जा वारस आहियूं। इहा सॼी जदोजहद जेका आहे पाण सभिनी जी गॾियल जदोजहद आहे। तंहिंजे करे जिथे जिथे बि पाण उन जदोजहद खे, उन एहतजाज खे वेठा आहियूं, उहे माण्हुनि में ज़रूरु शिरकत कनि। ऐं आख़िरी ॻाल्हि इहा करणु चाहींदुसि त जिते सिंध जूं ॿियूं जमातूं हिन सॼी जदोजहद में मुतहरिक आहिनि, उते जीअं सिंध क़ौमी पार्टी बि मुतहरिक आहे। ऐं ईद खां पोइ असां इन जदोजहद खे मुअसर अंदाज़ में अॻिते वठी वञण जे लाइ हिकिड़ो खाको ठाहियो आहे, जंहिंजे इब्तिदाई मरहले में असां 2 तारीख़ ते, 2 अप्रैल ते शाह करीम में रैली कढंदासीं, बुलड़ी शाह करीम में। 5 अप्रैल ते असां जेको आहे सो बाड्रा में रैली कढंदासीं ऐं 8 अप्रैल ते मोरो बाईपास ते असां धरणो हणंदासीं। जेकॾहिं सिंधु दरिया रुकजंदो त पंजाब जा रोड रस्ता बि रुकजंदा। त अचो त इहा जेका बि जदोजहद आहे, उन सॼी जदोजहद में गॾिजी सॼी हिसो वठूं। क़ौमी पार्टी जी जदोजहद में आउं सभिनी भेनरुनि खे, भाइरनि खे
ऐं सियासी कारकुननि खे, क़ौमी कारकुननि खे, ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र रखंदड़ माण्हुनि खे, उस्तादनि खे, शागिर्दनि खे, आर्यनि खे, मज़दूरनि खे, वापारियुनि खे, वकीलनि खे, सहाफ़ियुनि खे, समूरनि माण्हुनि खे इहा अपील थो करियां त अचो त सिंधु दरिया जे बचाव जी जदोजहद में पाण सभु गॾु वञूं। जीअं सिंध, जीअं साईं जय साईं।